मेहरबानी। अस्सलाम वालेकुम। साईं मां सन्नू शार ॻाल्हायां पियो रौती कच्चे खां। जेके अफ़सोस मां ख़बर ॿुधी आहे नेट जे ज़रिए जेको सुंदरणी इहो सूबेदार हुआ इन औरतां ते तशदुद कयो आहे, औरतां अगवा कयूं था। महिरबानी करे इहे इज़त सां बाइज़त बरी कंदो त ठीकु आहे। जो अगरि बरी न कयईं त सुभाणे राति इन उॿाड़े शहर थाणे ते जेको आहे इहो न हूंदो, पाण न एस एच ओ हूंदो, न एस एच ओ जो अमलो हूंदो। 100 माण्हू पूरे सां गॾिजी अची थाणे मंझि अंदरि घिरी मारींदोमांसि। असांजी गैरत मलमत नथी बर्दाश्त करे। असां खोड़ बर्दाश्त पुलिस जो जंहिं पुलिस जो असां खोड़ बर्दाश्त कयूं आहिनि। हाणे असांखां बर्दाश्त खां ॿाहिरि थी विया आहिनि। जो इहा मां नेट ते हलाईंदो पियांसि ख़बर रुकेश मां जी ॿुंधे नेट जी ख़बर ॿुधी। महिरबानी करे इनखे बाइज़त बरी करे त ठीकु आहे। अगरि जो इन बरी बाइज़त न बरी कयो त पोइ पंहिंजो वर्दी राति थाणे ते ख़ैरु न घुरे। पोइ वर्दी राति मां महिमान आहे त पोइ पीउ जो पुटु न आयांसि जो सुभाणे थाणे ते वर्दी राति न अचांसि मत चयो त कूड़ी ख़बर हलाईंदो पिया। रौती कच्चे खां सन्नू शार ॻाल्हाईंदो पिया। ऐं बाक़ी इज़त प्यारी था पंहिंजी त सुंदरणी आहे, बरोच आहे, बेग़ैरत आहे, ॿुॾी मर वञी बेग़ैरत। उन खां चकलो खोल वेही न उहो भलो थी। औरतनि ते तशदुद कयो अथई, औरतनि खे अगवा गिरफ़्तार कयो अथई। तूं धड़लनि ते छो न वेंदो आहे, ॾोहरनि ते छो न वेंदो आहे, जिते खून रेज़ी हलंदी पिया उते छो न वेंदो आहे। ज़ैफ़नि जे लाइ ॾाढो आहे, ॿुॾी मर वञी बेग़ैरत। शर्म अचेई न। इहो जेको उॿाड़े वारो ओरियो सेमनालो आहे न, पोयों इन में ॿुॾी गडर में ॿुॾी मर वञी बेग़ैरत। तोखे गैरत जी ज़री न आहे। तूं बरोच न आहे, बरोच जो पुट बि न आहे। बेग़ैरत असां बरोच क़ौम खे लॼायो थी, बरोच क़ौम खे असां शर्मदो कयो अथई। इज़त प्यारी थी त तो जे लाइ मां इहो मोकिलींदो पिया पैगाम। चवंदो पिया सुहिणे नमूने सां ॿारनि खे जेको आहे बाइज़त बरी कर। बरी न कई त वर्दी राति मां तुंहिंजो महिमान आहे, इंतज़ारु कजांइ। आख़िरी इहा थी मुंहिंजी रुकेश।